बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊका फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। सदकल्लाहु मौलानल अज़ीम व सदक रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल मुतमइन्नीन वल मूकिनीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबीना व हबीबिना व करीमिना व रहीमिना व महबूबना व मरगूबना व मतलूबना व मअवाना व मलाज़ना व नूर अजसादना व नूर अरवाहना व नूर कुबूरना व नूर हशरना व नूर दीनना व नूर दुनियाना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना मुहम्मदिन व आलिही व सहाबिही व अज़वाजिही व अहल बैतिही व बारिक व सल्लिम। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील खाक पाए गौस आज़म ज़ेर साया हर वली। हजरत भिटाई साहब रहमतुल्लाह ताला अलैहि जिज़ात बाबरकात इरशाद फरमाए त आओ किया छड़ियां सू मेरा तन पवारन पचार जड़ जनी जी जान में लगी रियल हार मेकू मोहब्बत संधियूं हियड़े मंज हजार पखा ऐं पवार ॾिठे मूं ॾी हथियार। निहायत वाजिबुल एहतराम बिरादरान इस्लाम अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात तमाम असां सारी जमात मुस्लमानन भारन जो हिन सोने सरदार जे मीलाद शरीफ में अचण वेहण ॿुधण क़बूल फरमाए। हे असां आले सुन्नत वल जमात जो अॼोको अज़ीम शान जलसो पंहिंजे ॾेखाव जे वास्ते नाहे, पंहिंजे वाह कराइण जे वास्ते नाहे, कंहिंजे मथो हमले करण जे वास्ते नाहे, सिर्फ़ अल्लाह तबारक व तआला जे रज़ामंदी जे वास्ते या मदीने सरकार जे खुशनूदी जे वास्ते मुनक़िद करायो वियो आहे। अल्लाह तमाम मुसलमानन के अदब जी तौफीक नसीब फरमाए। अदब जो ही मुसलमान वट आहे ईमान वारो भी उहो ही आहे। जो ईमान जो दो नालो आहे अदब।
जे अदब आहे तो ईमान आहे, जे अदब ना है तो ईमान भी ना है। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहु आले सुन्नत वल जमात के अदब दिनो वा तो ईमान वारी भी इहा ही जमात आहे। पंहिंजो ॿुधो, परावा ॿुधो, सजण ॿुधो, दुश्मन ॿुधो, छो तो खुदा वास्ते असां सां दुश्मनी रखण वारा घणा आहिनि। कंहिंजे मथां लानत करण कोन आया आहियो, कंहिंजे मथां तबरो करण कोन आया आहियो। असां आले सुन्नत वल जमात जा सीना भरियल ई इश्क ऐं मोहबत सां आहिनि। असां ॿुधाईंदा भी इश्क ऐं मोहबत आहियूं। बाक़ी जंहिंजे सीने में किन्नु हूंदो आहे, अदालत हूंदी आहे, लानत तबरो हूंदो आहे, त उन जे सीने मां उहो ई निकिरंदो आहे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात आले सुन्नत वल जमात जे दिलनि खे, सीननि खे बुग़्ज़ खां, साड़ खां, हसद खां पाक बणायो आहे। ऐं जेको सीनो हसद ऐं साड़ खां पाक हूंदो आहे, ईमान जी जगह भी उते ई हूंदी आहे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात जे मुक़द्दस कलाम मजीद मां आयत मुबारक मां सगोरी प्यारी जमात जी ख़िदमत में तिलावत कई आहे। बस इन आयत मुबारक जो तर्जुमो अमा प्यारी जमात खे ॿुधाईंदुसि हिकु कलाक जे अंदरि मुख़्तसर तशरीह। ख़ैर जी दुआ अमा प्यारी जमात को पिनण ईंदा आहियो, तव्हांखे दुआ करण भी ईंदा आहियो, तव्हांखो दुआ पिनण भी ईंदा आहियो। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात तव्हां असांजे दिलनि खे रहमत वारे जे रहमत सां भरपूर फरमाए। अल्लाह ताला इन सारे मोहल्ले वारनि जे मथां पंहिंजूं रहमतूं बरकतूं फरमाए। हे सियासी जलसो कोन्हे को के सदर जी तारीफ़ कान्हे के वज़ीर आज़म जो शान कोन्हे, शान उन्हीअ जो बयान थींदो जंहिंजी तारीफ़ खुद खुदा जी ज़ात करे। पंजो सिपारो क़ुरान पाक जो आहे निसा सूरत जे अंदरि। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात फरमाए त वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक फस्तग़फर लह वस्तग़फर लहुमुर रसूल लवजदल्लाह तव्वाबर रहीमा। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात हिन आयत मुबारक में पंहिंजे सुहिणे सरदार हसनैन करीमैन जे नाले सां मुखातिब आहे। अल्लाह से ये फरमाया था तवरफ़अना लक ज़िक्रक, हबीब तुंहिंजे ज़िक्र खे असां बुलंद फरमायो आहे। उहो बुलंद फरमायो अथईं, उहो उन्हीअ खां पुछी ॾिठो, ताराज़ी खणी करे मदीने वारे जो शान तोरींदा न कयो। जेॾो अल्लाह जो शान आहे, जंहिं फरमायो त तुंहिंजे शान खे असां बुलंद कयो आहे, त पंहिंजे इज़त ऐं मान जे लाइक़ हुज़ूर जे ज़ात बाबरकात जे शान खे बि बुलंद फरमायो अथईं। हाणे हिन आयत में भी मदीने सरकार जे शान मुबारक जी इहा ई झलक मुबारक आहे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात फरमायो त मुंहिंजा महबूबा जेकॾहिं इहे पंहिंजे जाननि जे मथां ज़ुल्म करे विहनि, मुंहिंजा बाला तुंहिंजा उम्मती, ॾोह तव्हांजो बि कोन्हे को, राति जो 1 बजे पियो थो थिए, त मुंहिंजे हालत ते रहम कंदो, इंशा अल्लाह ताला वेहंदो त मां बि कलाक तव्हांखे प्यारी तकीर ॿुधायां। असां तव्हां प्यारी जमात जा शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां असां जहिड़े डुबरे सुबरे हालत ते बि पंहिंजा आराम फिटाए करे ॾींहं जा कारोबार कयो था। वरी तव्हां मदीने सरकार जे ज़ात बाबरकात जे जलसे खे जे कामयाब कयो आहे, अल्लाह ताला ॿिन्ही जहाननि में तव्हांखे कामयाबी अता फरमाईंदो। असां को वॾा अल्लामा न आहियो, न त माण्हू ज़ौक़ सां शौक़ सां ईंदा आहिनि त अॾा फलाणे तरफ़ जो अल्लामा साहब आयो आहे ऐं सालनि खां बाद में आयो आहे, हलो त हींअर ज़ियारत बि करे अचो, इन जा के ॿोल ॿुधी अचो। असां तव्हां सुबुह शाम हिक ॿिए सां मिलण जुलण वारा माण्हू आहियो। असांखे तव्हां ॾींहं जो जुमन ते जिथे किथे ॿुधण वारा आहियो। वरी बि महिरबानी करे तव्हां अचो था, असां तव्हांजे क़दमनि तां क़ुर्बान वेंदासीं जो तव्हां असांजी लज था रखो, मदीने वारो तव्हांजी लज रखंदो। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात ने आयत मुबारक में इरशाद फरमाया, मुंहिंजा महबूबा जेकॾहिं इहे पंहिंजे जाननि जे मथां ज़ुल्म करे विहनि, खताउनि जा कम करे विहनि, गुनाहनि जा कम करे विहनि, वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम
ज़ल्म में को कैद कोने। अल्लाह ताला इएं न फरमायो महबूब खे त हिन गुनाह वारो तुंहिंजे दरवाज़े ते अचे, हे गुनाह करण वारो तुंहिंजे दरवाज़े ते न अचे। इएं न, अल्लाह ताला फरमाए त चाहे कहिड़ो बि गुनाहगार हुजे, कहिड़ो बि पंहिंजे नफ़्स जे मथां ज़्यादती करण वारो हुजे, ज़मीन आसमान जेॾा गुनाह हुजनि, ज़ल्म में को क़ैद कोन्हे, चाहे कहिड़ो बि गुनाहगार हुजे। जॾहिं हिन जो पेरनि खां वठी करे मथे ताईं वार वार गुनाहगार बणिजी वञे, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात फरमाइस पियो त जाऊका, हाणे इहे तुंहिंजे हुज़ूर में अचे हाज़िर थियनि। ॻाल्हायो त सही न थोरो। हक़ त ईअं हूंदो आहे त जंहिंजो गुनाह कबो आहे त उन्हीअ जे दरवाज़े ते वञिबो आहे। भली अलाह जो नालो अथव, ॻाल्हायो। जंहिंजो गुनाह कबो आहे त उन्हीअ जे दरवाज़े ते वञिबो नी। हा, अरे ईअं त न हुजे त मां गुनाह कया अकील अहमद भुट्टे जो, वञा वरी गुलाम हैदर जे दरवाज़े ते चरियो चवंदा नी बाबा तो गुनाह कयो आहे अकील अहमद भुट्टे साहब जो, वञे तो गुलाम हैदर जे दरवाज़े ते मेड़ मिंथ करे। इहो ठहे त नथो, जंहिंजो गुनाह कबो आहे त उन्हीअ जे दरवाज़े ते वञिबो आहे। रब मुंहिंजा नमाज़ूं तुंहिंजा नथा पढ़ूं, रोज़ा तुंहिंजा नथा रखूं, बेफ़रमानियूं तुंहिंजूं था कयूं, ज़कात तुंहिंजी नथा ॾियूं, हज पैसनि ते तुंहिंजो नथा कयूं, हर बेफ़रमानी असां तुंहिंजी था कयूं। हक़ त ईअं आहे त असां तुंहिंजे दरवाज़े ते अचूं। अलाह थो चवे त बराबरि हक़ ईअं आहे, पर मां थो चवां त मुंहिंजे नबीअ जे दरवाज़े ते वञो। जंहिंजो गुनाह कबो आहे उन्हीअ जे दरवाज़े ते वञिबो आहे। सैयद मेड़ उन्हीअ जे दरवाज़े ते, क़ुरान मेड़ उन्हीअ जे दरवाज़े ते, न्याणियूं मेड़ उन्हीअ जे दरवाज़े ते, चङा मठा वठी मेड़ उन्हीअ जे दरवाज़े ते। बाबा असां तुंहिंजा ॾोही आहियूं, हे क़ुरान मेड़, हे सैयद मेड़, हे न्याणियूं मेड़, हे चङा मुड़ुस मेड़, असांखे माफ़ी ॾे। हक़ त ईअं आहे त गुनाह रब जा था कयूं, वञूं बि रब जे दरवाज़े ते, पर अलाह ताला थो चवे पोइ त मूंखे हबीब जो ज़िक्र एॾो बुलंद करिणो आहे जो सजननि जूं दिलियूं ठारणियूं हुन, दुश्मननि जूं दिलियूं साड़णियूं हुन। जाऊका, हबीब ये तुझे दरवाजे ते अचनि, जॾहिं तुझे दरवाजे ते अचनि, फस्तगफिरुल्लाह, पोइ गिचीअ में ॻारा करे पंहिंजनि गुनाहनि जी माफ़ी मां रब खां घुरनि। लतीफ़ तर्जुमो कयो, पाए पांदु गिचीअ में अंगण जे अचनि त अवगुण ऐं बकचायूं ढकनि थी ढकजनि, तोड़े लख हुजनि त बि माफ़ियूं ॾिजनि मेंधरा। अलाह जी ज़ात बाबरकात फरमाद महबूबा, इहे तुंहिंजे दरवाज़े ते अची करे पोइ पंहिंजनि गुनाहनि जी मां रब खां माफ़ी घुरनि। सरदार जे दरवाज़े ते पहुतासीं, हाणे रब खे अर्ज़ु था बीठा कयो त मौला माफ़ी ॾे, पंहिंजा वाइदा असां गुनाहगारनि सां पार। हबीब जे दरवाज़े ते बि पहुतासीं, हाणे तोखां माफ़ी था घुरूं। तुंहिंजो इहो शान न आहे जो तूं असांखे माफ़ी न ॾे, वॾो महिरबान आहे, महिरबानी कर। अलाह ताला थो फरमाए पियो त माफ़ी न ॾींदुसि। मौला छो पावर कंहिं खसे वरितो थी छा? नऊज़ बिल्लाह, ताक़त न अथई, इख्तियार न अथई छा जो असांखे माफ़ी ॾे? तोखां को ॿियो अलाह पुछण वारो आहे छा? ख़ुदा थो चवे त अलाह मां इहो हिकु ई आहियां, ॿियो पुछण वारो कोन्हे। बख़्शा त बख़्शे सघां थो, पावर बि आहे, सभु कुझु आहे, पर तेसि ताईं तव्हांखे न बख़्शींदुमि जेसि ताईं वस्तगफर लहुमुर रसूल, रसूल तव्हांजे लाइ मां रब खे न चवे। ॻाल्हायो त सही। तव्हांजी सिफारिश रहमत वारो महबूब करे, छो त मां गुनाहगारनि बदकारनि खे इन्हीअ जे दरवाज़े जो ॾसु ॾिनो आहे। पोइ जॾहिं तव्हां उन्हीअ जे दरवाज़े ते वञो, पोइ रहमत वारो तव्हांजे शफ़ाअत ऐं सिफारिश जे वास्ते पंहिंजा लब
लब मुबारक खोले पांजे जबान मुबारक के जुम्बश दे इए रुगो माखे अर्ज करे त मौला हिनन गुनाहगारन के मुंहिंजे दरवाजे जो दस्त तो ॾिनो वा हाणे इहो मुंहिंजो शान न आहे जो मां पंहिंजो तॾो किनो कया हिनन के माफ़ी दे रब तो चवे त रुगो सजन तव्हां जे लाइ चवंदो वञे मां इहो रब न ॾिसंदुसि त हे ज़ानिया हे शराबिया हे धाड़ेला हे खूनिया हे राशिया हे व्याजिया हे ज़ानिया इहो मां रब न ॾिसंदुसि रुगो मां रब ॾिसंदुसि महबूब जे चवण ॾे चवंदो वञे लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा मां तव्हांजी तौबह क़बूल कया मां रब वॾो महिरबान आहियां वॾे आवाज़ सां जेकर सुभान अल्लाह चवां त मुंहिंजी बि त दिलि ठारे हा न हे लफ़्ज़ी आयत मुबारक जो तर्जुमो आहे 5 सिपारो क़ुरान पाक जो निसा सूरत जे अंदरि घर घर में तर्जुमे सां क़ुरान पाक पियो अथव कंहिंजो बि तर्जुमो थियल हुजे वञी तव्हां ॾिसो अल्लाह तबारक व तआला सरदार जो वॾो शान बयान कयो आहे अल्लाह साईं फरमाए थो त गुनाहगार बदकार इहे तुंहिंजे दरवाज़े ते अचनि माफ़ी मां रब खां घुरनि पर मूंखे कसम आहे पंहिंजे इज़त ऐं जलाल जो महबूब आहे त तेसि ताईं मां इन्हनि खे माफ़ी न ॾींदोमांइ जेसि ताईं उन्हनि जे वास्ते तूं मूंखे न चवंदे बाक़ी जॾहिं तूं हुननि जी सिफारिश करे तौबह बि क़बूल कयान जन्नत बि ॾियान राणा जीअं तूं चवें तीअं मां तुंहिंजे चवण ते छो त सारी काइनात कुल्लुहुम यतलबून रदाई व अन अतलुब रदाक या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस कुदसिया रब तो फरमाए पियो त सारी काइनात मां रब जी रदा तलबींदी आहे मगर मां रब तो मुस्तफा जी रदा तलबींदो आहियां मुला चवनि त रब राज़ी हुजे मवाली चवनि त रब राज़ी हुजे ॻाल्हाईंदा हलो थोरो काइनात जो ज़र्रो ज़र्रो चवे त रब राज़ी हुजे पर रब चवे त मुंहिंजो मदीने वारो राज़ी हुजे बेनियाज़ा बेपरवाह हुआ कंहिंजी कान कान्हेसि का कंहिंजी कान कान्हेसि का पर आशिक़ हिकिड़े चयो आहे त कान कनी जे कान था कानूं कढूं कनजूं न त केर कानू केर असीं हूं त केर कढे कंहिंजी कान असीं पाण उतामरा कंहिंजी न कढूं कान पर सुरहे साजन कान था कानू कढूं कनजूं इन रहमत वारे जी दामन पकड़जो इन रहमत वारे जे दरवाजे ते अचो सलाम इते कयो गुलामी इन दरवाजे जी जो जाथों दुनिया भी खटो त आखिरत भी खटो दोनों आलम में तुझे मतलूब कर आराम है तो उसका दामन थाम ले जिसका मोहम्मद नाम है आयत मुबारक जो तर्जुमो ॿुधी दिलि ठरे वञी छो त तव्हां सरदार जा शेदाई आहियो त शान त सरकार जो वणंदो नी हाणे इहा हिकु आयत मुबारक क़ुरान पाक जी पढ़ियमि हाणे भला वरी ॿी क़ुरान पाक जी आयत ॿुधो अल्लाह ताला तो फरमा पियो महबूब मदीने ताजदार के त मुंहिंजा सोहणा सवाउन अलैहिम अस्तगफरत लहुम अम लम तस्तगफिर लहुम लन यगफिर अल्लाहु लहुम अल्लाह ताला तो हुजूर के फरमाए त मुंहिंजा महबूब तू इन्हनि जे वास्ते मां माफ़ी घुरे या न घुरे मां माफ़ी न ॾींदुसि क़ुरान छा खुदा जी दात फरमाए त मुंहिंजा महबूब तू उन्हनि जे वास्ते मां को माफ़ी घुरे या न घुरे मां माफ़ी हे होॾो आयत में चयो थी त तू रुगो लब मुबारक चोरींदो वञ मां बख़्शींदो वञा न ॿी आयत में तो हुजूर खे चवे त तू उन्हनि जे वास्ते मां को माफ़ी घुरे या न घुरे मां माफ़ी न ॾींदुसि पोइ चइबो त असां मुलनि खे वेढ़ाए तूं थो नी ॻाल्हायो ई नथा हे तो हिकु आयत मुबारक में वरी ॿी जगह ते छा थो चवेसि खुदा जे ज़ात बाबरका जो क़ुरान ॾहो सिपारो आहे अल्लाह ताला तो चवे महबूब के इस्तगफिर लहुम औ ला तस्तगफिर लहुम इन तस्तगफिर लहुम 70 मरतन फलन यगफिर अल्लाहु लहुम ओ मुझा रहमत वारा महबूब तू इन्हनि जे वास्ते मांखे चवे या न चवे तू इन्हनि जे वास्ते मांखो माफ़ी घुरे या न घुरे पर जे 70 दफ़ा भी तू माफ़ी घुरंदे त मां अल्लाह इन्हनि खे माफ़ी न ॾींदुसि घणा दफ़ा चवंदे 70 दफ़ा
70 दफ़ा नबी अल्लाह के चवे तो अल्लाह जवाब ॾेई बीठो अथसि तुंहिंजी मां न ॿुधंदुसि मां न छॾींदुसि। पोइ कहिड़ो अल्लाह साईं तुंहिंजो महबूब सां प्यार आहे मां थो वञा हिकिड़े माण्हूअ जी दावत ते वाज़ करे थो वञा वरी तो सुभाणे अचांसि कंहिं कम सां त साईं साईं बीठो थो करे विहारे थो बोतल थो पारे वरी कम बि थो करे हे त तुंहिंजो महबूब आहे। पोइ जे 70 दफ़ा बि तोखे चवे त तूं ॿुधे थी कोन पोइ अल्लाह साईं तुंहिंजो नबीअ सां कहिड़ो प्यार आहे ख़ुदा थो चवे त प्यार मुंहिंजो ॾाढो अथसि बसि आहे ई इन्हीअ सां प्यार। पर हे क़ुरान पाक जे अंदरि हाणे ॾिसो न आहिनि त हे बि न क़ुरान जूं आयतूं न बाबा थोरो ॻाल्हाईंदा त हलो न। हिकिड़ो माण्हू आहे हे सभु तव्हां रसूल पाक जा छॾाई वेठा हेॾे पखे खे थोरो करे हेठि वॼो त वञी बाबा बाबा त घणा ॿुधा त असां भक्त खाओ त हलो मिलाद जो महबूबा हाणे आयत क़ुरान पाक जी पढ़े थो तव्हां सभु तकलीफ़ जे वक़्त में मुसीबत जे वक़्त में ॻिचीअ में ॻाढ़ा करे मदीने वारे खे सॾींदा आहियो। अली असांजो मुश्किल कुश आहे उन्हीअ खे बि पुकारींदा आहियो। गौसुल आज़म दस्तगीर अब्दुल कादिर बादशाह असांजो मुर्शिद आहे उन्हीअ खे सॾींदा आहियो। पोइ जो न को हिकिड़ो मुल्ला जेके असां ठोड़ू बि चवंदा आहियूं उहो जो तोखे क़ुरान जी आयत ॾेखारे त तव्हांजो नबीअ जे ज़ात बाबरकात खे था सॼो पुकारियो अलाह खे छॾे हे ॾिस क़ुरान में लिखियल आहे त अलाह तो नबीअ खे चवे त तूं इन्हनि जे वास्ते मां को माफ़ी घुरे न घुरे चवे न चवे 70 दफ़ा बि चवंदे त मां माफ़ी न ॾींदुसि पोइ अलाह जे ज़ात बाबरकात खे छॾे करे तव्हां अहिड़े नबीअ ॾे छो था वञो जंहिंजी अलाह ॿुधे ई नथो। कसम अथव ख़ुदा जो त अदा क़ुरान आनी अरे तर्जुमो को सादड़ो सूदड़ो मुस्लमान ॾिसंदो रहे जाई क़ुरान आहे हिकिड़ी जॻह में अलाह तो चवे त तूं इन्हनि जे लाइ चवे न चवे मां माफ़ी न ॾींदुसि ॿी आयत में तो चवे त 70 दफ़ा बि चवंदे त मां माफ़ी न ॾींदुसि चइबो त अबा अलाह नबीअ जी ॿुधे ई कोन थो कहिड़ो कम जो भला वेठा वक़्तु ज़ाया कयूं नबीअ खे वेठा पुकारियूं अलाह जे ज़ात खे सॼो जेको असांजी अनथ अहिड़ो कमु करे नामुमकिन खे मुमकिन करे अदा अलाह जे ज़ात खे सॾणो त उहो सभु कंहिंजो कमु आहे केरु अलाह जे सॾण जो इनकारी आहे या केरु ख़ुदा जे ज़ात बाबरकात को मदद नथो वठी सघे या जेको अलाह खे सॾ नथो करे सो मुस्लमान न चइबो आहे मदीने वारे जे मथां ॻाल्हि रखियल पर आयत मुबारक जो इहो हिसो त तोखे पढ़ी ॿुधायई हाणे मुनाफ़िक जो कमु आहे त हक़ खे लिकाईंदो सच खे लिकाईंदो पोइ दस्तगीर जो मुरीद जॾहिं उते पहुचंदो त उन खे ज़ाहिर करे तव्हां आशिक़नि जे ॾाढो बीहारींदो त बाबा हक़ीक़त हीअ अथव। हाणे अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात बराबर इहो आयत मुबारक जो तर्जुमो आहे पर आॾो हिसो आयत मुबारक जो ॿुधो अल्लाह साईं तो क़ुरान में फरमाए पियो त व इज़ा क़ील लहुम ऐं जॾहिं उन्हनि खे चयो थो वञे त आलो अचो चवंदा त काॾे अचूं यस्तगफिर लकुम रसूलुल्लाह हली अचो त नबी पाक जे दरवाज़े ते हलूं त अल्लाह जे ज़ात खां मिठड़ो मोहम्मद गुनाहनि जी माफ़ी वठीजे हली अचो जॾहिं उन्हनि खे चयो थो वञे अरे बाजा हो भरावा हो सजण हो दुश्मन हो हली अचो चवंदा त बाबा काॾे अचूं यस्तगफिर लकुम रसूलुल्लाह सरदार जे दरवाज़े ते हलूं त रुठल रब मदीने वारो परचाइजे अलाह जे ज़ात खां मदीने वारो माफ़ी वठी ॾे हली अचो हली अचो लाक लाड़काने जा शेख साहब हली अचो लाहौरी मोहल्ले जा मेमन साहब हली अचो पीरज़ादो हली अचो अबड़ो हली अचो फलानी सब अचो आम ऐलान अॼु जेको हबीब जे दरवाज़े ते ईंदो इंशाअल्लाह तबारक व तआला अहिड़ी हस्तीअ जे दरवाज़े ते हलूं था तो रब न कंदो महबूब जे चवण ते असां भड़की पवंदो। हाणे जॾहिं उन्हनि खे चयो वियो हली अचो हलो नबीअ जे दरवाज़े ते त अल्लाह ताला तो क़ुरान में फरमाए त लवो रूसहम मुंहिंजा महबूबा
तू हिकिड़े टोले खे ॾिसंदे त ईअं बूथ खणी फेराईंदा। छा बूथ खणी फेराईंदा? अरे चोथा बूथ फेरायो, तव्हां हेॾे वञो, असां न हलंदासीं। माना नबीअ जे वसीले जा मुनकर थिया। तव्हां वञो, असां न हलंदासीं। चइबो त नमाज़ुनि ते नाज़ अथनि, रोज़नि ते नाज़ अथनि, आलिम हुजनि कारी हुजनि ते फ़ख्रु अथनि। अल्लाह ताला तो नबीअ खे चवे त वर आहे त हम यसुद्दून व हम मुस्तकबिरून। मुंहिंजा महबूब ॾिसे थो तुंहिंजे दरवाज़े ते अचण खां लवाइनि था, वॾाई था कनि, तकबुर था कनि। हाणे तूं रहमत खां मजबूर आहे, मां सम्झा थो, पर मां रब चवां थो त सवा उन अलैहिम अस्तगफरत लहुम अम लम तस्तगफिर लहुम लन यगफिर अल्लाहु लहुम। इन्हनि जे वास्ते तूं मां रब खां माफ़ी घुरे या न घुरे, मां अल्लाह इन्हनि खे माफ़ी न ॾींदुसि। बाक़ी हा, जेके तुंहिंजे दरवाज़े ते अचनि उन्हनि जे वास्ते तूं चओ त मां माफ़ी ॾियान। जेके तुंहिंजे दरवाज़े ते न ईंदा, मां उन्हनि खे माफ़ी न ॾींदुसि। तूं रहमत खां मजबूर उन्हनि जे वास्ते न चइजाए, न चइजाए, न चइजाए। पर जे तूं रहमत खां मजबूर थी करे मूंखे 70 दफ़ा बि चवंदे मां अल्लाह तो नबीअ जी न ॿुधंदुसि, छो त मां अल्लाह आहियां तुंहिंजो आशिक़, तूं आहे मुंहिंजो माशूक। मां रब ईअं कीअं चाहींदुसि त मां पंहिंजे महबूब जे दुश्मन खे परचा, उन खे जन्नत ॾियां। बसि जेके तुंहिंजे दरवाज़े ते न अचनि उन्हनि जे वास्ते तूं न चइजाए मां अल्लाह ॼाणा, उहे मुंहिंजा बाना ॼाणनि। बाक़ी जेके तुंहिंजे दरवाज़े ते अचनि तोखे मेड़ मिंट कनि, तुंहिंजो वसीलो वठनि, उन्हनि जे वास्ते तूं लब चोरींदो वञ, जीअं चवे तीअं मां अल्लाह कंदो वञा। हे पखे में हवा कान्हे, ओटे करे रखी। दम दस्तगीर आज के हिकिड़े तर्जुमो कयो हिन आयत मुबारक जो। चवे थो त मोहम्मद का दर छोड़ कर जाने वालों मिलाना ठिकाना तो फिर क्या करोगे। हमें क्या चलो तुम खुदा ही को मानो। असा के छड़े दे, तू अल्लाह के मञ न। खुदा गर न माना तो फिर क्या करोगे। तू तो अल्लाह 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 कयूं थोड़ी, पर अल्लाह ही तो के बाजो न कंदो न पहुंचा कंदे। मोहम्मद का दर छोड़ कर जाने वालों मिलाना ठिकाना तो फिर क्या करोगे। हमें क्या चलो तुम खुदा ही को मानो। खुदा गर न माना तो फिर क्या करोगे। मोहम्मद को अपनी मिसल कहने वालों किए जाओ इनकार कुर्बान का तुम। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद को अपनी मिसल कहने वालों किए जाओ इनकार कुर्बान का तुम। तो अगर इसके बदले नारे सकर में पड़ा तुमको जाना तो फिर क्या करोगे। आखिरी में शुरुआत में अल्लाह नूरुन खुदा कह रहा है मगर तुम बशर ही कहे जा रहे हो। मौली साहब जगह आया तो बड़ी मिनल्लाह नूरुन खुदा कह रहा है मगर तुम बशर ही कहे जा रहे हो। वो कयामत के दिन मुस्तफा ने तुम्हें उम्मती ही न माना तो फिर क्या करोगे। अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात बदल भी मदीने सरकार जे ज़ात बाबरकात जे वसीले को सवा काजी नजात न थी सघंदी। वो सुन्नी हुजे, शियो हुजे, वहाबी हुजे, कादियानी हुजे, अहले हदीस हुजे, जमाअतुल मुस्लिमीन हुजे, कहिड़े भी तरीक़े वारो हुजे, जंहिंजी सिफारिश मदीने वारो कंदो उहो रब जे ज़ात बाबरकात जो प्यारो आ। भला सोने सरदार जे कचहरीअ में वेठा हो, सिफारिश सजण जी कबी आ या दुश्मन जी कबी आ।
तो आले सुन्नत वल जमात मदीने वाले जी वफादार जमात है जेका नबी के नूर करे मने, नबी के इल्म गैब के मने, नबी के हयातुल नबी करे मने, नबी के जात बाबरकात के हाजिर नाज़िर जाने, मदीने सरकार जा मीलाद करे, मदीने सरकार जे मथो दुरूद और सलाम पढ़े, मदीने सरकार जी वफादार जमात ही है। उहा जमात वफादार ना है जेका स्टेज ते भी करे चवे त नबी असा जड़ा, नबी नूर छाजो वा, नबी के इल्म छाजो वा। हाजे कदे अथस त कुछ खबर हुयस, कुछ खबर न हुयस। हयातुल नबी भी बाबा नथो थी सके जेको मरी वियो सो छुटो, हाज़िर नाज़िर जे मथो त वडी कावड़ थन। इए वरी कीअं हूंदो, कीअं जा पुट त दस्तगीर जे मुरीदन सां कम पयो ई न थई न। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात वरी मथो कोयो ये चवे त इहो हुक्म मदीने सरकार जे ज़ात बाबरकात जे ज़ाहिरी ज़िंदगी में हुयो ऐं विसाल खां बाद में नाहे तो ये भी बेचारा भुलल आहिनि। तो बाबा ये ज़ाहिरी ज़िंदगी में हुजूर जे हुक्म जाऊ का वयो नबी जे दरवाजे ते, बाकी वफात खां बाद में ये ना है। वफात खां बाद में भी ये हुक्म आहे छो तो मदीने जे साईं जो पाजो फरमाना त मन ज़ार कबरी बाद वफाती फकअन्नमा ज़ारनी फी हयाती। मुझे वफात का बाद में जेडी मतलब मुझे रोजे जी ज़ियारत थी अचे त इए न चइजा त मां नबी पाक जे कब्र खे ॾिठो वा, इए समझिजा त ॼण ज़ाहिरी ज़िंदगी में तू मां मुस्तफा सां अचे मिलियो वा। पर हिन आयत मुबारक जे हेठो तफसीरन साफ साफ खोले लिखियो वा, वाज़िह करे लिखियो वा तो मदीने सरकार जे ज़ात बाबरकात जो विसाल मुबारक थी वियो। हेरे तवज्जो कयो, मेहरबानी कयो। आराबी हिकिड़ो शख्स आहे जंगल नशीन बहराड़ीअ जो वेठल, रब जो क़ुरान पाक खोलियो वेठो थो पढ़े। पढ़ंदे पढ़ंदे जेडी महिल वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक, हाय हाय फस्तगफिरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल। आयत मुबारक दे जेडी महिल जो निगाह पइजी वियसि त क़ुरान खणी फपियई, वाह मुंहिंजा मौला असां गुनहगारनि बदकारनि खे ॾस ॾिनो अथई। वञा थो मदीने वारे जान जे दरवाज़े ते त मुंहिंजा महबूबा अल्लाह ताला जेको तुंहिंजे मथो किताब क़ुरान नाज़िल कयो आहे उन्हीअ में मां हीअ आयत मुबारक पढ़ी करे हाणे तव्हांजे दरवाज़े ते आयो आहियां। महिरबानी कर मूंखे रुठल रब परचाए ॾे, मूंखे गुनाहनि जी रब को माफ़ी वठी ॾे। जॾहिं अहिड़ो त को पखो रखियो, तवजो हिन में हवा सफ़ा कान्हे। निभाए वेंदासीं बस कम असांजो, अल्लाह से खुश रखे तव्हांखे, बस महिरबानी कयो। उतां हलो भेटाए थो चवे भोर में कर को वाको वसू बानी बारो चन जी तू गोली छड मगसू। अरे डोर न बजो दस पवंदी हो त पुनल जो यो जबल जागींदो हलंदो हलंदो मदीने शरीफ में अचे पहुतो वा। काथे पहुतो? ॿाहिरों वलियन जो सरदार हसनैन करीमैन जो बाबो खातून जन्नत जो वर मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा मिलस। नबी पाक जे शहर इल्म जो दरवाजो मिलस, असदुल्लाह खालिब मिलस, कादरी तरीके जो अगवान मुर्शिद मिलस। चेहरो भी तो चेहरो आ, चए त सोणीअ सूरत वारो ॾिसण में थो अचे, अल्लाह न भुलाईंदो त मदीने वारे जो को ख़ासि माण्हू आ। ॻाल्हायो त सही, ॻाल्हायो त सही। साईं मां बहराड़ीअ जो वेठल हा, दूर खो आयल हा, मदीने वारे ॾे मांखे वठी हल, महिरबानी कर मांखे दरगाह शरीफ ॾेखार। सूरत भी सोनी अथव, सीरत भी सोनी अथव, ॾिसां थो रब न भुलाईंदो त मदीने वारे जो मुरीद थो ॾिसण में अचे। महिरबानी कर त हैदर करार थो फरमाए सघो त मदीने वारे में अदा कहिड़ो कमु थी
चंद रब जो कुरान वेठे पढ़ने वालो अन्नहुम इज़्ज़लमु अनफुसहुम जाबू कते नजर पइजी वई फस्तगफिरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल ते नजर पइजी वई चलम त मदीने वाले जान जे दरबार में वजा चवास मेहरबानी कर मां के रुठल रब पर चाहे दे जो त अल्लाह ताला कुरान में तुझे दरवाजे जो सा के दस दिन हुआ बस उन अराबी जो यो अर्ज कर मौला जे अखन खोली रवण अज पिण अखड़ियूं सारो रुवन सजण खे जान बजे जमाल ॾांहुं ताणी थियूं तकड़ियूं जे वहम पिरिया बकड़ियूं तन अखिन उञ न लहे अल्लाह पाण फरमाज़ हैदर करारत अदा टियों ॾिहाड़ो वा त मदीने वारे साईं जो विसाल मुबारक थियो वा पाण जन्नत जा वञी मालिक थिया आहिनि वधीक तुंहिंजी मर्ज़ी वञेसि या न वञेसि ॻाल्हायो त सही न ॾिसण ॻाल्हायो त सही न हिकु त मूंखे विहारियो अथव मथे हेठि जेकर मुंहिंजी स्टेज ठाहियो आहे त मां हेॾे बि तव्हां ॾे हली अचां अक़ीदो बि ॾिसेसि मौला त ॾिसूं त कहिड़े अक़ीदे वारो आहे जेको दिस लताड़े आयो आहे पाण फरमाइश अदा टियों ॾिहाड़ो वा त मदीने वारो साईं विसाल मुबारक करे विया जन्नत जा मालिक वञी बणिया आहिनि वधीक तुंहिंजी मर्ज़ी राड़ करे थो चवे त साईं असांजो नबी मरंदो न हयातुन नबी या मदीने वारो मांखे रुगो वठी हल रोज़े शरीफ ते रुगो पहुचाए त ॾिस त मां कीअं थो राड़ियूं करे उथारियासि हाय हाय हैदर करार मौला अली मुश्किल कुशा वठी थो अचेसि पियो हे मदीने ताजदार जो रोज़ो हे महबूब जी कब्र अनवर खुदा जे ज़ात जो कसबा जेडी मले गुनहगार बदकार पहुतो अचे महबूब जे रोज़े शरीफ ते राड़ करे किरी थो पवे सॾु करे थो चवेसि बद मुंहिंजा हयातुन नबी महबूब तुंहिंजे दरवाज़े जो असां गुनहगारनि खे रब ॾस ॾिनो आहे तूं मरी न वियो मां मरी असां जहिड़ा गुनहगार वेंदा तूं हयातुन नबी आहे हाणे तेसि ताईं मां रोज़े तो न वेंदो मां जेसि ताईं मूंखे रुठल रब न परचाए ॾींदे बस कलाक न लगा ॾींहं न लगा रातियूं न लॻियूं ॾींहं न लगा बस हेॾो दर्द मो दाह गुनहगार जी करणो फनूदिय मिन कब्रिही लक़द गुफ़िर लक हयातुन नबी जे रोज़े में आवाज़ आयो तो गुनहगार वञ तूं मुंहिंजे दरवाज़े ते आए बा तुंहिंजी सिफारिश रब खे कई मुंहिंजे मालिक तोखे बख़्शे छॾियो ॾाढा सुभान अल्लाह चवे हा ॾाढा आज का तर्जुमो कयो चवे तो द कुर्बान में उनकी बख्शिश पर कुर्बान में उनकी बख्शिश पर मकसद भी ज़बां पर आया नहीं बिन मांगे दिया और इतना दिया दामन में हमारे समाया नहीं कुर्बान में उनकी बख्शिश पर मकसद भी ज़ुबां पर आया नहीं आवाज़ करम देता ही रहा थक हार गए लेने वाले आवाज़ करम देता ही रहा थक हार गए लेने वाले मंगतू की हमेशा लाज रखी महरूम कभी लौटाया नहीं बिन मांगे दिया और इतना दिया दामन में हमारे समाया नहीं कुर्बान में उनकी बख्शिश पर मकसद भी ज़बां पर ईमान मिला उनके
सदके कुर्बान मिला, उनके सदके रहमान मिला, उनके सदके वो क्या है जो हमने पाया नहीं, वो क्या है जो हमने पाया नहीं। बिन मांगे दिया और इतना दिया, दामन में हमारे समाया नहीं। वो रहमत कैसी रहमत है, मफहूम समझ लो रहमत का। सुभान अल्लाह। वो रहमत कैसी रहमत है, मफहूम समझ लो रहमत का। उसको भी गले से लगाया है जिसे किसी ने अपना बनाया नहीं। कुर्बान में उनकी बख्शिश पर मकसद भी जुबां पर आया नहीं। बिन मांगे दिया और इतना दिया, दामन में हमारे समाया नहीं। हुजूर जे ज़ात बाबरकात जे विसाल मुबारक का बाद में भी इहो ही हुक्म आहे। गाल बुधाया तो इहो जाऊक अल्लाह ताला खास हबीबन जे वास्ते फरमायो, पर इन जाऊक में खुदा जा वली भी मोहम्मद जे सदके खुदा शामिल करे छड़िया। ॾाढा सुभान अल्लाह चओ। पर को माण्हू थो चवे त अदा मूंखे मदीने शरीफ़ जी वञण जी ताक़त न आहे, नथो वञी सघां। पोइ उहो छा करे, ॻिचीअ में गारो करे अधु राति जो उथे, क़ुरान हथ में हुजई, दुरूद सलाम जी हूंग कर, राण करे मदीने वारे खे चओ त महबूबा हाय 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 कंदो रुगो उम्मतीअ खे लॻंदो आहे त उहा बि तकलीफ़ तव्हांखे मदीने शरीफ़ में पहुचंदी आहे, रड़ियूं तोखे हुजूर जे दरवाज़े ते कीअं न पहुचंदियूं। हे तुंहिंजो क़ुरान आहे, हिन में पढ़ियो तम त गुनाहगार हबीब जे दरवाज़े ते अचो अचो। पोइ सजन तव्हांजी सिफारिश करे त मां तव्हांखे माफ़ी ॾियां। मदीने वारा तूं मुंहिंजे हाल खां वाक़ुफ़ आहिस, ताईं पहुची नथो सघां पियो, हिते ई मुंहिंजूं राड़ियूं वरण आहे। मां तुंहिंजो वसीलो वठी करे रब जे दरबार में वञा थो। मुंहिंजा मदीने वारा मूंखे रब परचाए ॾे, रब परचाए ॾे, रब परचाए ॾे। मदीने वारे जी दिलि ठरियल अती दस्तावेज़ ते हाफ़िज़ अकबर को लिखी वठो, रब न परचई त जहिड़ी तादी पढ़ई तहिड़ी मां सां कर। मदीने सरकार जे ज़ात बाबरकाह जो वॾो शान आहे। सब ॻाल्हि ताजदार मदीने वारे साईं सां ॿधल अथव। हेड़ा तवज्जो करे ॿुधो। वरी मता को चवे त इते वरी साईं वसीलो कीअं साबित आहे। जाऊक अल्लाह ताला चयो आहे त बराबरि तव्हां नबीअ ॾे वञो, पोइ माखो माफ़ी घुरो, पोइ रसूल बि तव्हांजी सिफारिश करे। हा हा बराबरि ईअं आहे त सही, पर इते वरी वसीलो काथे आहे, वसीलो काथे आहे, वसीलो काथे आहे। त सियासत जी हदीस मुबारक आहे, ख़ुदि मदीने वारे पंहिंजे उम्मत खे चयो आहे त जंहिं कम जे लाइ अल्लाह ॾे वञो, मूंखे मेड़ वठी वेंदो त कम थींदो, न त न थींदो। रहमत वारे जे दरबार में हिकिड़ो शख्स आयो, तव्हांजे लाइ घणो टाइम आहे, असांजे लाइ थोरो टाइम आहे। मां 7 जी रात आहे न अॼु, मां 6 तकरीर कयां थो। रुगो 1 तारीख़ न वियोसि, 2 तारीख़ खां वठी करे 7 जी रात आहे, 6 तकरीर कयां थो। 29 तारीख़ ताईं मुंहिंजी डायरी ॾिसो, मूंखे तारीख़ वांदी कान्हे का। इहे 29 तारीख़ूं बि नेठि माण्हुनि सां जलसनि ते पहुचणो आहे। उहे जो मदीने वारे जा मीलाद था कनि पिया त उन्हनि सां बि मोह ॾियणो आहे। न त दड़का बि अहिड़ा ॾेई विया आहिनि त असांजे जलसे ते न आहे
तो यो कुरान ॾिसे तो कोर्ट में केस करे सॼे जलसे जो ख़र्च भराईंदासीं। जेके 500 रुपया जा मदीने सरकार जे नाले ते किराया भाड़ा ॾेई था वञनि पिया, उते पहुचणो वा ॾींहं जो गर्मियूं आहिनि, राति जो बेआरामी, हेड़ी ॾींहं जो शिदत गर्मीअ में। मां मुला जे घर में का एसी लॻल त कान्हे का, मां हराम जा पैसा त कोन्हनि के त मां एसियूं हणाईंदो वठां। ॾींहं जो गर्मीअ में निंड अचे कान थी, वरी 4 बजे निकिरां तो गर्मीअ में, वरी दावतुनि ते पहुचां थो, पोइ कहिड़ा मुंहिंजा आवाज़ हलंदा, कहिड़ी मां ते तकीरा कंदुसि। तव्हांजे लाइ टाइम वॾो आहे, मूंखे टाइम कोन्हे को दा। सरकार जे दरबार में आयो, हदीस पाक जा लफ्ज़ मुबारक ॿुधो। इन्ना रजुलन दरीरन अतन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रसूल पाक जे दरवाजे ते हिकिड़ो गुनहगार बदकार शख्स आयो, बीमार शख्स आयो, लाचार परेशान हिकिड़ो शख्स आयो, बीमारीअ जे हालत में, बीमारी बुखार न हुस, टीबी न हुस, जलंदर न हुस, दिक तप न हुस, मथे जो सूर न हुस, अखियुनि खां नाबीन हो, अंधो हो। हुजूर जे दरबार में आयो वा, राण करे थो चवे त मदीने वारा फकाल अल्लाह अन युआफियनी फीह, रब को मुझे वास्ते दुआ घुर त रब मांखे नूर ॾे त मां तो मोहम्मद करीम जो मुंह मुबारक ॾिसां। मुंह मिठे महबूब जो जियरे पसो जन, मुए मथा तन नाहे हरफ हिसाब जो। महबूबा मेहरबानी कर अंदर में उधमा था अचन, जज्बा इश्क जा था उठन। अबू बकर खां तो पुछा त ॾे ख़बर त मदीने वारे जो चेहरो मुबारक कीअं है। ऐं हई त मूंखे थो चवे त ओ अदा नाबीन, मदीने वारे जो चेहरो मुबारक चंड खां वधीक सुहिणो वा, चिमकंदड़ वा। अबू हुरैरा को तो पुछा तो अबू हुरैरा तू मांखे ख़बर ॾे त रसूलुल्लाह जे ज़ात जो चेहरो मुबारक कीअं है। उहो तो अबू हुरैरा चवे पियो त ओ अदा नाबीन, महबूब जो मुंह मुबारक ई आहे ॼण रसूल पाक जे चेहरे में सिज थो हले पियो, सिज थो हले पियो। हैदरे करार खे तो चवां पियो त मौला मेहरबानी कर ॿुधाए त मुंहिंजे नबी पाक जो चेहरो कीअं है। त हैदरे करार थो चवे पियो त ओ अदा नाबीन, चेहरो मुबारक त पंहिंजी जाइ ते रहियो, पर रुगो असां सां ॻाल्हाइनि था तॾहिं बि ॾंदनि मुबारकनि जे विथनि में नूर जूं लाटूं पयूं थियूं निकिरनि से। साईं को बि सहाबी थो चवे त मदीने वारो रस्तो वठी थो हले त वण झुकी था सजदा कनि से। को बि सहाबी थो चवे पियो त जबल मथो दुरूदो सलाम था पढ़नि से। को वसाबी तो चवे त आंगुर तो खणे त चंड तो चीरे, को तो चंड मटाए, को तो चवे त खारे कुएं में लिब तो विझे त शरबत को वधीक मिठो तो पिलाए। ओ मुंहिंजा मदीने वारा मां मरां तो मूंखे दुआ कर त अल्लाह नूर जे त मां तोखे ॾिसां। थोड़नि मुल्लनि न ॾिठो वा तॾहिं था पाण जहिड़ो चवनसि, जिन ॾिठो वा उन्हनि खां पुछ। बेटा खे जॾहिं ज़ियारत करायई त माण्हुनि पुछियुसि लतीफ़ साईं कीअं है। चवे थो त कोड़े कमर उभरनि में कदर न कई, थकल आनी। कोड़े कमर उभरनि ऐं शम्स सवादार। जे मुखों पुछो था त हिकु सिज न, हिकु चंड न, किरोड़े अहिड़ा सिज चंड हीअं उभरी पिया न, किरोड़ी। वाह लतीफ़ तुंहिंजे इश्क तो कुर्बान वञा। हे तॾहिं हिननि खे न वणंदो आहे न साईं जो साईं जी तारीफ़ करे थो। हर हुजूर जे तारीफ़ कंदड़ वहाबिन खे न वणंदो। चवे तो कोड़े कमर उभरनि ऐं शम्स सवादार। हाणे तो साईं जे वास्ते चवे पर जे मुंह पिरी ज़ाहिर थिए रुगो वीही पती वार त पोइ सारी सभु जमार चंड चांडो की न करे।
एड़ी सोनी सूरत वारो नाबी न राड़ियों लाए ॾिनियूं। हाणे मदीने वारो छा थो फरमाए से, छा थो फरमाए से त इन शेत दऔत व इन शेत सबरत व हुव खैरुल। नाबी न ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं तूं चवे त मां तोखे दुआ कयां, पर जेकॾहिं तूं अल्लाह जे रज़ा ते राज़ी रहे सब्र करे त इहो बि तुंहिंजे लाइ भलो आहे। नाबी न अर्ज़ कयो त सब्र कोन थींदो राणा, फदउहू मुंहिंजे हक़ में दुआ घुर, सब्र करण खां ॻाल्हि वधी वई आहे। महिरबानी कर मूंखे अल्लाह खां नूर वठी ॾे त मां तो सुहिणे सरदार जो चेहरो ॾिसां। चेहरो भी तो चेहरो हो ना, यूसुफ जी ॾिसी थे रुगो आलम जा त ध्यान क्या, पर मुहम्मद खे ॾिठो जनतन ते सिर कुर्बान क्या। पाण फरमायोसि त ठीकु आहे, जेकॾहिं तूं चवे थो त मां तोखे दुआ कयां त भला हरूभरू को ज़रूरत कोन्हे को त मां तोखे दुआ कयां, तुंहिंजो कम सां कम थिए बसि। हा मुंहिंजा साईं, हा मुंहिंजा साईं, बसि मूंखे नूर खपे, मुंहिंजो कमु थिए। पोइ जहिड़े बि तरीक़े सां तव्हां कयो, दुआ कयो, हथ रखो। क़ुरान शाहिद आहे त ईसा अलैहिस्सलाम जो हथ मादरज़ाद अंधे ते आयो त नूर मिलियो। यूसुफ अलैहिस्सलाम जो जुब्बो मुबारक बाबा याकूब अलैहिस्सलाम जे मुंह ते लॻो त नूर आयो। पोइ काॾे ईसा अलैहिस्सलाम जो हथ, काॾे मदीने वारे जो हथ, काॾे यूसुफ जो जुब्बो, काॾे मदीने वारे जो जुब्बो। साईं जेकॾहिं हथ रखंदा बि नूर अचे वञे हा, दुआ घुरना भी नूर मिले हा, पर मदीने वारो तो चवे तो जरूर कोने त मां तुझे ला दुआ घुरा, तुझो कम सा कम थे। हाँ मुझा साईं, सुभान अल्लाह। एकड़ो मानू तो अचे मांखे चवे त हाफ़िज़ अली अकबर अबा बुदिया ख़बर लाड़काने जो डीसी साहब तुझो दोस्त आ, मां सां गॾिजी हलंदे त मुंहिंजो कमु थी पवंदो। मां चवंदो मांसि बाबा मुंहिंजो त ज़रूरत कोन्हे त तोसां गॾिजी हलां, ॿ अखर तोखे लिखी थो ॾियां, वञी डीसी साहब खे ॾे, तुंहिंजो कमु न थिए त अचे मूंखे मयार ॾे। त मदीने वारो तो नाबी न खे चवे त ज़रूरत कोन्हे त मां दुआ घुरां, तुंहिंजो कम सां कमु खिलियो हिते नाबी। हा मुंहिंजा साईं, मूंखे रुगो नूर खपे त मां तो दिलबर खे ॾिसां। साईं पंहिंजी चादर मुबारक अखियुनि ते न रखियसि, मदीने वारे दुआ न कई। फअमरहू, उन्हीअ खे हुक्म कयऊं, ऐं यतवद्दा, ओ नाबी न उथी वुज़ू कर। नाबीन उठो फयुहसिन वदूअहू, सुहिणे तरीक़े सां वुज़ू कयई, सरदार जे दरबार में आयो। मदीने वारो तो चवेसि हाणे वयद उहो बिहास दुआ आहे, हितां उथी वञ, हुते वञी हीअ दुआ घुर। नाबीन अर्ज़ कयो त मदीने जा साईं कहिड़ी दुआ घुरा? अल्लाह जा प्यारा महबूब था चवनि त सेखारिया मां थो, उते वञी हीअ दुआ घुर। जैसे केड़ी दुआ घुरा? मदीने वारो तो चवे त इए वञी चओ त अल्लाहुम्मा हाय हाय इन्नी असअलुका, मुझा साईं मां जे ज़ात बाबरकात के सवाल थो कया, अर्ज़ मुझा मालिक अल्लाह साईं मां तोखे थो कया, पर डायरेक्ट मां तोखे सवाल नथो कया, मुहम्मद तो मेरे आया है। मदीने वाले पाण उन नाबी ने खेजो त इए वञी चओ अल्लाह खे, जो सवाल तोखे थो कया, अर्ज़ तोखे थो कया, पर मुहम्मद जे वसीले सां तो अर्ज़ कया है। इस ॻाल्हायो त सही। पोइ जेड़ी महिल तूं अल्लाह जे ज़ात बाबरकात खे ईअं अर्ज़ कंदे त उते वेही वरी पोइ मूंखे सॾु कजाए,
या मोहम्मद। हदीस पाक में सियासत जी हदीस मुबारक है इब्न माजा शरीफ के अंदर, तिरमिज़ी शरीफ के अंदर, निसाई शरीफ के अंदर, टिन किताबन में ही हदीस उस्मान बिन हनीफ रज़ी अल्लाह तआला अन्हु का रवायत आहे जंहिंजी को तर्दीद करे नथो सघे पियो। मदीने वारे हुन नबी के चोट मां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रहमत वारे नबी जो वसीलो वठी अल्लाह के वञी सुवाल कर। पोइ जेॾी महिल सुवाल करे पोइ उतो वरी राड़ करे मांखे सॾु कजाए त या मोहम्मद तो मुझे उम्मत जे लाइ तालीम थी वञे त लाड़काने को, हैदराबाद को, कराची को, या इस्लामाबाद को मदीने वारे के सॾण भी जायज़ आहे, नाजायज़ नाहे। परेठो मदीने वारे के सॾण भी जायज़ आहे। जेकॾहिं रसूल पाक के परेठो सॾण नाजायज़ हुजे हा त फिटा जी वक़्तु ज़ाया न करे हा। फिट तो राड़ करे तो चवेसि पियो त मदीने जा घोट, मदीने जा घोट, सुन मुझा सॾड़ा कज मोहम्मद मोट जो आसी तुझे आसरे। मदीने जा शेर सुन मुझा सॾड़ा भर मुबारक पेर जो उम्मत तुझे आसरे। मदीने जा शाह सुन मुझा सॾड़ा कारण लग अलास गोरस जुसीर में। मदीने जा जाम सुन मुझा सॾड़ा आया तुझे साम भी कंधी सारिया कान का। मदीने जा धनी सुन मुझा सॾड़ा आए तुझी तनी भी कंधी सारिया कान का। सुभान अल्लाह। उते सॾु करे पो इए चो त इन कद तब तवज्जहतु बिका इला रब्बी फी हाजती लितुकदा। मदीने वारा मां तुझो वसीलो वठी रब के अर्ज कयो वा त मुंहिंजा मौला मोहम्मद जे सदके हीअ हाजत मुंहिंजी पूरी कर। पो पछाड़ीअ में इहे लफ़्ज़ चइजाए अल्लाहुम्मा शफ़िअ। मुझा मौला मदीने वारे जवान के मुझो वफादार भी बनाए, शफादार भी बनाए। बस जेड़ी मतलब ये तू लफ्ज चवंदे तो तुझे दुआ जा हथ तुझे मुंह ते न ईंदा। अल्लाह ताला मां मोहम्मद जे वसीले सदके तो के नूर ॾींदो। पो ड्रोड़दो आ। ॻाल्हायो छो नथा तो भजदो अचे मां रहमत वारे जे चेहरे मुबारक जा दीदार कर। वाकई तू आपे खां निकरी वियो आहे छो त मां नबीअ जो चेहरो भी त को चेहरो आहे। नबीअ फरमाया त मर आनी फक़द रहल हक़। जंहिं मां मुस्तफ़ा जी ज़ियारत कई तंहिं हक़ जी ज़ियारत कई। बस मुस्तफ़ा जे वसीले सां दुआ घुरंदो वियो। दुआ जा हथ चेहरे ते न आया त अल्लाह ताला हुनखे नूर ॾिनो। भजदो अचे मदीने सरकार जे ज़ात बाबरकात जे चेहरे अनवर जी ज़ियारत कयई। आहे मोहम्मद जो वसीलो किन न? हथ मथे खई चओ न